अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाला अबरोज सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान में कोरोना वायरस की वबा ते ज़ाब्तो न अची सघियो। आलमी वबा विघे वधीक 46 मरीज़ फौत। हयातियूं विञाईंदड़नि जो अंग 23,575 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 4,922 नवां केस रिपोर्ट। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान हाकारी केस जी शरह 8.22% रही। इस्लामाबाद के खानगी अस्पताल में कोरोना वबा सबब दाखिल सुप्रीम कोर्ट के सीनियर जज जस्टिस काज़ी फायज़ ईसा की तबियत में सुधारो। ऑक्सीजन सिलेंडर हटाए वियो। जस्टिस काज़ी फायज़ ईसा बयान दिनो है त एहतियात न करण सबब कोरोना पखड़जी रहियो आहे। एहतियात सां ही कोरोना वबा के शिकस्त ॾेई सघिजे थी। सिंध में जुज़वी लॉकडाउन जो पंजो ॾिहाड़ो कराची, हैदराबाद, नवाबशाह, मीरपुर ख़ास, सखर ऐं लाड़काने डिवीज़न के केतिरनि ई शहरनि में लॉकडाउन की भञ कड़ी। कारोबार ऐं ट्रांसपोर्ट खुलियल, बाज़ारनि में माण्हुनि जी पीह। सखर की एहतिसाब अदालत में खुर्शीद शाह खिलाफ आमदनी का वधीक असासन वारे रेफरेंस केस की ॿुधणी। खुर्शीद शाह के NICVD अस्पताल का एम्बुलेंस ज़रिए अदालत आंदो वियो। केस में नामज़द फारूक शाह, ज़ैरक शाह समेत ॿिया जवाबदार भी वकीलन समेत अदालत में पेश। खुर्शीद शाह समेत 8 जवाबदारनि ते 1 अरब 23 करोड़ रुपयनि खां वधीक असासा ठाहिण जो इल्ज़ाम आहे। मेहर भरसां ॻोठ सोजरो मीरवाणी में भाणे जे हथां मामो क़तल। जवाबदार फायरिंग करे पीरसन लियाकत चांडियो के क़तल करे छॾियो। बाऊ कोसो भरसां ॻोठ सोबो खान नंदवाणी में नींगर शाख में बुढ़ी फौत थी वियो। नींगर यूनिस नंदवाणी जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। माहौल सोगवार। सेठार जा भरसां ॻोठ गुल खान लुंड जे रहवासी नींगर ग़ुलाम रसूल लुंड जो क़तल केस दाख़िल। केस में 3 अणसुञातल जवाबदारनि के नामज़द। पुलिस पोस्टमार्टम की शुरुआती रिपोर्ट मूजिब नींगर के इज्तिमाई बदफेली जो निशानो बनाइण खां पोइ खेस क़तल कयो वियो आहे। क़तल केस की जांच में का भी अग भराई न थी सघी आहे। कंदरकोट भरसां इमामदीन स्टाफ वटि चौपाए माल सां भरियल मज़दा तेज़ रफ़्तारी सबब कल्टी। 8 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल।